सिंध धरती हमेशा दिलेर पुटनि खे जनम ॾिनो आहे, जंहिंमां हिकु शहीद नसरुल्ला गॾाणी पिणु हो। हू हमेशा मज़लूमनि जो आवाज़ बणियो। हिन जो नारो हिकु ई हो, भोतार माए फुट, जेको अॼु बि सोशल मीडिया ते हली रहियो आहे। हिन ज़ालम वॾेरनि मीरनि पीरनि ख़िलाफ़ु घणो कुझु लिखियो। हिन ते काफ़ी हमला बि थिया, पर हिन हक़ ऐं सच जे आवाज़ खे न छॾियो। नसरुल्ला गॾाणी ग़रीब ऐं मज़लूमनि खे साण करे उन करप्ट ऑफिसरनि जे ऑफिस में गॾिजी वेंदो हो। करप्ट ऑफिसर या भोतारनि जा वेठल कमदारनि खे सोशल मीडिया ते लाइव हलाए चवंदो हो, मां आहियां अव्हां जो पंहिंजो नसरुल्ला गॾाणी। बाद में भोतारनि जे कमदार ऑफिसर खां पुछाणो कंदो हो, इहे लफ़्ज़ दुनिया खे ख़बर आहे। पहिरियों ऑफिसर खे चवंदो हो त तूं आवाम जो नौकर आहीं, भोतारनि जी पचर छॾ, ग़रीबनि जो कमु कर या घोटकी खां बदिली कराए वञ, या ग़रीबनि सां इंसाफ़ कर। इहा ॻाल्हि घोटकी जे भोतारनि खे न वणंदी हुई, छो जो हू भोतार खे निज़ाम जो बाग़ी हो। उन्हनि खे मालूम हुजणु घुरिजे त आवाज़ असांजे खे दीवार छा रोकींदी। हीउ हक़ सच अज़ल खां जारी आहे, जारी रहणो आहे। मौत त जिते अचिणो आहे उते ई ईंदो। पर टीपू सुल्तान जे बक़ौल त गिदड़ जी 100 साला बुज़दिलाना ज़िंदगी खां दिलेर बहादुर अरिड़े पुट जी हिकु ॾींहं जी शींहं जहिड़ी ज़िंदगी खे तरजीह ॾियणु अफ़ज़ल आहे। नसरुल्ला गॾाणी शहीद न सिर्फ़ु मीरपुर माथिरे जे रहवासियुनि लाइ, पर पूरी सिंध जे लाइ हिकु वॾी आथत ऐं उमेदु रहियो। हिन जूं जॾहिं मज़लूम जे आवाज़ खे अॻिते आणींदे ख़बरूं लॻंदियूं हुयूं त हू वॾी ख़ुशी में हूंदो हो। हू 24 कलाक अलर्ट अपडेट रहण वारो हिकु मोतबर सहाफ़ी हो। हिन जी कोशिश जुस्तजू इहा हूंदी हुई त कंहिं बि तरह भोतार को मुदे ख़ारिज निज़ाम ख़तमु थिए। समाजी नाबराबरी, लुटमार, गुंडागर्दी, अजाई, ॾाढ मुर्सी जो ख़ात्मो सिंध मां थियणु खपे। बराबरी ऐं सरासरी जे बुनियाद ते हर हिकु इंसान खे जीअण जो हक़ु मिलणु घुरिजे। इन ई करे हिन इंसानियत जी ख़ैर ख़वाही जे तालुक़ सां फलाही किरदारु अदा कयो। हू मीरपुर माथिले सुमायत भली किथे बि हूंदो हुयो, पर पंहिंजे मारू माण्हुनि जी तकलीफ़ुनि आहजनि मुश्किलातुनि खे महसूसु कंदे उन्हनि जो आवाज़ु बणिजंदो रहियो। नसरुल्ला गॾाणी शहीद जी बेवक़्ताइती मौत ते पूरी सिंध ऐं पाकिस्तान जा सहाफ़ी, अदीब, शाइर, लेखक ॾुखायल रंजीदा आहिनि। कलमदड़नि जे आवाज़ खे रोकणु बंदि करण जी साज़िश कंदड़नि खे सम्झणु घुरिजे त आवाज़ असांजे खे दीवार छा रोकींदी। तूं कंहिं खे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मां न रुॻो। कोराई मीरपुर माथिलो।